बिनता से तोखे मुबारक हो दे अल्लाह से तोखे नरीनू पुट अता फरमायो हाओ साईं ॾाढी ख़ुशि आहियां पर हिकिड़ी गणती आहे जो मुंहिंजे पुट जूं अखियूं नथियूं खुलनि काबे में बंद सोना हिते भी बंद हाने मां परेशान आया मुझे हबीब फरमायो खणी आ ये जो भापर में वरतऊं मुझे प्यारे महबूब जे हथुन में हैदर करार आयो आ मुर्गी भी पियो अखियूं भी खोलियन हबीबन दे निहारी मुझे हबीब फरमायो अली काबे में अखियूं न खोली घर न खोली ते ज़बानी हाल सां पियो जवाब दे मुस्तफ़ा मां अम्मा जे पेट में दुआ घुरी त मुंहिंजा मौला हे बिरकाट मुंहिंजो थी वञे ऐं मुंहिंजा मौला जॾहिं दुनिया में वञो मुंहिंजूं अखियूं बंदि रखजां अम्मा हुजे अखियूं न खुलनि काबो हुजे अखियूं न हुजे खुलनि ऐं मुंहिंजा मौला उन वक़्तु अखियूं खोलजां जॾहिं तुंहिंजो महबूब दिलबर मोहम्मद साम्हूं अचे मुखे उन अव्हां जी आऊं पानी कीअं पियां विझी अखियूं अखियुनि में तिकूं त ॾियां थोराए तो थियां जे साजन सौ निहारे इजाज़त हुजे त सचल जो शेर बि पढ़ी हलां ये जो रसूलुल्लाह जे चेहरे में अली से निहारे अख छुंबे ही न पियो अली ही छा हजरत सचल अर्ज कयो मुंहिंजा महबूब हे मंजर अजीब अखियां बोला लावन पे वस लगियां सोहना तेरे नाल अखियां वो अल्लाह लावन बेवस लगियां इन अखियां दा मुलड़ा महंगा साईं तो ले विकामन मास रतियां वो अल्लाह लावन पे वस लगियां इन अखियां दा तिब है न तारो पट्टियां बद बद में थकियां वो अल्लाह लावन पे वस लगियां साईं सचल इन अखियां दी है चाल अजब हुण मैं इना रमज़ान विच रखियां वो अल्लाह लावन पे वस लगियां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मतन में खणी जबल अबू कुबैस अल्लाह करीम हिन जो नालो तव्हां रखो अल्लाह से पंहिंजे नालनि मां नालो मोकिलियो अली नालो अल्लाह जा नाला पढ़ंदो न अली आ पट्टी मथा आई पट्टी मार जो नबुत में मौलाना मोइन भाई काश्मीरी कयो आ मुंहिंजा प्यारा ॿियनि बुज़ुर्गनि पट्टी मथा लथी उन ते लिखियल हो त हिन जो नालो अली रखो अली अल्लाह जा माउ करीम पट्टी खणी काबतुल्लाह जे दरवाजे ते टंगे छॾी लगी पई हज्जाज बिन यूसुफ जे दौर ते या पट्टी लगल ही हज्जाज बिन यूसुफ रे दौर में जो झेलो थियो इन में का या पट्टी लाहे खणी एस ते या पट्टी लगल ही जते अली जो नालो लिखलो हैदर करार रज़ी अल्लाह ताला अंदाज़ो लगा जो नालो खुद खुदा रखे उन्हीं जो को मकाम मुझे महबूब करीम फरमायो अली क़यामत जे ॾियारे जन्नत में हलंदासीं न पोइ हिकिड़ो कोट हूंदो कोट उन कोट में सिर्फ टे घर हुंदा टे बंगला साॼे पासे इब्राहिम खलीलुल्लाह जो घर हुंदो विच में मां रसूलुल्लाह जो घर हुंदो त खाॿे पासे खां तो अलीउल मुर्तदा जो घर हुंदो इन कोट में ॿियो को बि न हुंदो इन कोट में सिर्फ असां टिन जा बंगला हुंदा चओ सुभान अल्लाह मुसलमान भाइरो ॻाल्हि हलंदी थी हले करबला ते इंशाअल्लाह पर हे जो को फ़कीर आहे नारो ख़ान यो भी बार बार पियो हेॾा निहारे इन मुफ़्त जा नारा कोन थो हले इन जी भी फीस आहे
टोपियूं ऐं आणींदो आहे वीचारो ग़रीब मिस्किन आहे कराची में रहंदो आहे सुन्नत जमात जो भी फ़क़ीर आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम आहे ॿियो पिनंदो न आहे कि बस में माण्हू घणा ई कंदा उहो हिन में यादि त कान्हे का पिनण जी पर टोपियूं वीचारो खपाए भले बचनि जो गुज़र सफ़र कंदो आहे इन सिलसिले में पोइ जिते आऊं ईंदो आहियां ॾिसंदो आहे त पोइ टोपियुनि जो ऐलान कर पोइ आऊं वरी अजीब ऐलान हिन जो कंदो आहियां हिकिड़े जाइ ते त ईअं छो जो किरायो बि कोन हुजेसि एॾा मांझंद में असांजा मेमण दोस्त एॾा मांझंद में सॼो मेमण उते मुंहिंजो जलसो मांझंद में साईं टोपियां सभु छोटियां हैं कोई लेता नहीं किराया भी नहीं हाणे उहे टोपियूं छिकजनि बि की मुंहिंजो हाणे त नारा फ़क़ीर क़यामत जॾहिं मोह ॾिजे पर हिकिड़ो कूड़ तुंहिंजे लाइ ज़िंदगी में ॻाल्हाईंदुसि तो जो कमु थींदो अल्लाह मालिक चइसि महिरबानी पोइ अटकल कईसीं टल मूं उते पंहिंजे मेमण खे चयो चवां हिन जूं टोपियूं इहे आम न सम्झिजो सॼी राति तो यासीनूं पढ़े रहंदी खाली मथे में पायो त सूर ख़तमु कमज़ोरी दिमाग़ जी ख़तमु ॿार नथो पढ़े विझोसि टोपी त स्कूल वञे मुंहिंजा मदरसे वञे हीअं जो ऐलान कयमि त मुआरी तकीर छुटी सॼो ॿेड़ थी वियो फ़क़ीर सॼो थकिजी वियो 5 मिंटनि में ॾिसां त कोठरी ख़ाली कयो उन ते रखियो वेठो आहे ॾाढियूं दुआऊं पे कयूं उन खां पोइ अॼु वरी मूं पुछियोसि मुंहिंजे ऐलान जी मिड़ी लज रखिजे थी हा हाणे हिकिड़ी यासीनूं पढ़ंदो आहियां ॿ टे सलातूं पढ़ंदो आहियां सो महिरबानी कजो फ़क़ीर आहे वीचारो में ॿ टे टोपियूं आणींदो आहे ज़रूरत हुजे पंहिंजे बचे लाइ पंहिंजे निमाज़ जे लाइ वठी रखंदो बि हिन जो बि गुज़र थींदो हिकिड़ो सम्झो दुआ आहे अल्लाह से तव्हांखे आबाद ऐं शाद रखे मुझो दिलबर अली सुभान अल्लाह तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है तू कुफ्र की बदी है तो अली इस्लाम का बाज है अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था मक्के का जने मुहाजिरीन हिजरत करे नबी साहब गदा ॿिया जेके भी आया नबी साहब फरमाया जो जोड़ था ठायूं फिलाने जो भाउ जोड़ ठही विया अली अकेलो रहिजी वियो मुंहिंजा प्यारा जोड़ियूं ठही वियूं मुंहिंजो हैदर करार अकेलो बीठो आहे त हाणे त को बचो ई कोन्हे मुंहिंजे महबूब सत कयो फरमायो हैदर हली आया पाण करीम ये भाकुर पाए फरमायो तू मुंहिंजो भाउ मां तुंहिंजो भाउ पाण बि त मके मां आया तू मुंहिंजो भाउ मां तुंहिंजो भाउ अॼु बि क़यामत जे ॾिहाड़े बि असां ॿई गॾु हूंदासीं ॿाहिरि आहियूं वाह मुंहिंजा हैदर करार तुंहिंजो शान मुंहिंजा प्यारा दोस्तो अली का घर भी वो घर है कि जिस घर का हर एक बच्चा जिसे देखो वही शेर खुदा मालूम होता है अन्नज़रो इला वजह अली इबादा मुझे हबीब फरमायो अली जो खुदा चारो ही अलो ठायो आ ॾिस त इबादत जो सवाल फरमायो अली के मां मुस्तफा जी सूरत ते रब ठायो आ मुखे न ॾिसो अली के ॾिसो समझ मां मुस्तफा के मां ॾिठो मुंहिंजा प्यारा दोस्तो मरजल बहरैन सूरत रहमान में अल्लामा नसरी तो फरमाए त इन्हनि ॿिन्हिनि दरियाउनि जो हिकिड़ो इशारो एॾा बि आहे त जॾहिं एॾे अज़मत वारा एॾे शान वारा इहे ॿई दरिया अम्मा खातून जन्नत हज़रत हैदर करार जॾहिं शादी थी ॿई पाण में मिलिया त यखरुजु मिनहुमल लुलु वल मरजान अल्लाह से मोती ऐं मरजान कढिया मोती खां मुराद इमाम हसन आहे मरदान खां मुराद इमाम हुसैन आहे तो मोती हली आया मुझा प्यारा इमाम हसन भी सुभान अल्लाह त इमाम हुसैन भी सुभान अल्लाह जे वक्त में बई शहजादा जावा अल्लाह जा महबूब आया
फरमायो हैदरे करार नाला छा रखियान साईं वॾे जो नालो मूं रखियो आ हमज़ो नंढे जो नालो मूं रखियो आ जाफर मुझे हबीब फरमायो जिब्राइल आयो आ रब करीम आर्डर मोकिलियो आ मुंहिंजा मुस्तफ़ा अली खे चओ त ये नाला ला ये नाला हटा अल्लाह साईं खां दुआ करो रब असांखे बि बचन जा सुठा नाला रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए अॼुकल्ह जा मुस्लमान वरी मॉडर्न दौर जा नाला ॻोल्हींदा आहिनि नालो रखो रसूलुल्लाह जे नालनि सां नालो रखो सहाबनि जे नालनि सां नालो रखो आल बैत जे नालनि सां मदीने जे साईं फरमाया क़यामत जे ॾाढे लख करोड़ हूंदा जिन जा नाला मोहम्मद अहमद हूंदा गुनाहगार हूंदा हिकिड़े पासे बीठा हूंदा रब फरमाईंदो गुनाहगार आयो पर नालनि जे करे दोज़ख में न मोकिलिजो नाला तव्हांजा भला आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो त माउ पीउ जे मथां हक़ आहे त पंहिंजे बच्चे जो नालो इस्लामी रखनि इस्लामी नालो रखनि ऐं मुंहिंजा प्यारा इमाम हुसैन हसन जी छठी बि थी छठी सम्झो था छठी छऊं ॾींहुं छठा दिन सिंधी जो लफ़्ज़ आहे छठी असां वटि इस्लाम में छठी जाइज़ न आहे छठी जाइज़ ना है असां वटि अक़ीक़ो आहे उहो अक़ीक़ो थींदो आहे 7 ॾींहं जेका ख़ैरात करणी आहे जो ख़ुशी करणी आहे 7 ॾींहं 6 ॾींहं असां वटि न आहे 7 ॾींहं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामनि पाकनि जो 7 ॾींहं अक़ीक़ो कयो हो इहा जेका साॻी छठी सा मुंहिंजे हबीब 7 ॾींहं मल्हाई हुई 7 ॾींहं वार बि लारायूं 7 ॾिहाड़े नालो बि रखियूं बांगूं बि ॾिनूं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो इहो वॾो मज़मून आहे वरी कंहिं टाइम ते बहरहाल नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अली ये नाला ला हमज़ो नालो भलो आ पंहिंजे माइट जो जाफर भी नालो भलो आ पर अल्लाह साईं तो फरमाए मुंहिंजा मुस्तफ़ा मूं तुंहिंजे शहज़ादनि जे लाइ ॿ नाला जन्नत में रखिया आहिनि जेके अॼु खां अॻु में कंहिं बि ॿार जा उहे नाला न आहिनि आदम अलैहिस्सलाम खां वठी अॼु ताईं इहो नालो कंहिं बि इस्तेमालु कोन कयो आहे कंहिं ते इहो नालो कोन रखियो वियो आहे रब थो फरमाए त वॾे जो नालो हमज़ो लाइ हसन रखो नंढे तां जाफर लाइ मां रब जे तरफ़ां हुसैन रखो अदा जिन जा नाला रब मोकिले जिन जा नाला रब जन्नत में रखे उहे बि शान वारा हूंदा उन्हनि जो बि को मक़ाम आहे ॿार जो नालो ॾाॾो रखंदो आहे नानू रखंदो आहे चाचो मामू अमड़ बाबो इहे रखंदा आहिनि पर उहे शहज़ादा जिन जा नाला रब पियो रखे नाला रब रखिया रमज़ान शरीफ जो आखिरी रोज़ो आहे 29 तारीख़ या 30 तारीख़ भई शहज़ादा हली आया अम्मा असां वियासीं असां पंहिंजे दोस्तनि जे घर वियासीं नंढड़ा शहज़ादा दोस्तियूं यारियूं महले में थींदियूं आहिनि मदीने में दोस्त हा अम्मा कंहिंजी अमड़ अॼु कपिड़ा पई ठाहे कंहिंजो बाबो कपिड़ा खणी पियो अचे अम्मा असांजा त कपिड़ा बाबा अली अञा ताईं कोन आंदा आहिनि पोइ सुभाणे ईद जो ॾिहाड़ो आहे सभु ॿार कपिड़ा पाईंदा अम्मा ख़ातून जन्नती फरमाए सोना तव्हां ॿई सुम्ही पओ सुभाणे कपिड़ा नवां पहिराइण मां ख़ातून जन्नत जो कमु आहे ॿई शहज़ादा सुतार फजर जो उथी पिया ईद जो ॾींहुं हूंदो आहे त ॿार नंढड़ा जल्दी उथंदा ॿार उथी पिया ॿार शहज़ादा उथिया मां असांजा कपिड़ा पर रात जो कम थी वियो हो अम्मा ख़ातून जन्नत पोएं हिस्से में दुआ घुरी मुंहिंजा मौला इन्हनि जा नाला बि तो जन्नत में मोकिलिया आहिनि मौला एॾे शान वारा आहिनि त ईद जे ॾिहाड़े कपिड़ा बि आसमान खां मोकिल वॻा मोकल इन्हनि जे लाइ वेस मोकल अल्लाह साईं जिब्राइल खे रवानो कयो जिब्राइल 2 वॻा खणी वञ हिकिड़े जो कलर ॻाढ़ो हुजे ॿिए जो कलर साओ हुजे 2 जोड़ा अची विया पर न राह खे को सम्झी न सघियो मुंहिंजे महबूब खां सवाइ अल्लाह जे हबीब खे ख़बर आहे हे रंगीन कपिड़ा छाजे लाइ आहिनि छा इशारा आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿई वॻा जिब्राइल दर ते ॾेई वियो अम्मा ख़ातून जन्नत वठी रखिया फजर खां पोइ शहज़ादनि खे कराए कपड़ा पाराए अखिर में सुरमू पाराए मथा ढके सिंगारे विहारे वेठी आ त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तैयार थी आया हाणे ईदगाह ॾे वञण जो टाइम आ मुंहिंजे महबूब अंदर कदम रखियो फरमायो सुभान अल्लाह ओ फातिमा शहज़ादनि जा कपड़ा मदीने जे दुकाननि जा त कोन था लॻनि हितां बाज़ार जा त कोन्हे रूम शाम जा कपड़ा त कोन्हे हितां जा सुबियल बि कोन्हे हे किथां आया आहिनि महबूब खे
के खबर आ पर गाल के ज़ाहिर करने जे ला पुछंदा पिया अम्मा खातून जन्नत के पंजे बाबे सही के अर्ज कयो बाबा हे कपड़ा मथों आयान खुदा पाक मोकलियान मु दुआ घुरिया हो मुझी न्याणी मुझे रब करीम मुझे शहजादन जे ला नवा वेस नवा वका जन्नत मां मोकलियान ए फातिमा जिनजा नाला रब रखा जिनजा कपड़ा मथा आयान ये हने दुनिया जे उठ घोड़े जी सवारी न कंदा अज ईदगाह दे पुटड़ा पंहिंजे माइटनि सां गॾु घोड़नि उठनि ते चढ़ंदा अज हिननि जी सवारी